जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त पाणीअ वारी बसर जी खटाइण कीअं ठाहिजे, जेका सिंधियुनि जी फेवरेट खटाइण आहे। इन में तेल जो बिल्कुलु इस्तेमालु न थींदो आहे। इहा खटाइण पाणीअ में ई ठहंदी आहे। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उनखां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। खटाइण ठाहिण जे लाइ नंढी साइज़ जा बसर इस्तेमालु करणा आहिनि। ध्यानु ॾिजो त बसर वॾा न हुजनि, नंढा नंढा बसर यूज़ कंदासीं हिन में। बसर खे छिले वठंदासीं। इहा खटाइण खाइण में ॾाढी सुठी लॻंदी आहे, दाल चांवरनि सां, पराठनि सां। सो सभु बसर छिले वरिता आहिनि। धोई करे उनखां पोइ विच तां थोरो सो हिसो कटे उन ते क्रॉस जो निशान लॻाइणो आहे। अहिड़ी तरह सभिनी बसरनि ते क्रॉस जो निशान कयो आहे। हिकु बरनी खणंदासीं, उन में बसर विझी उन सां गॾु उन में विझंदासीं लूणु, हैड्र, ॻाढ़ो मिर्च, पीली राई। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ इन में विझंदासीं पाणी। के पाणी विझण खां पहिरियों इनखे राति भर रखंदा आहिनि, पोइ पाणी विझंदा आहिनि। ॿई तरीक़ा सही आहिनि, तव्हांखे जीअं सही लॻे तव्हां कयो। खे चङी तरह मिक्स कंदासीं। 3 ॾींहंनि खां पोइ इहा खटाइण जो तैयार थी वेंदी। ॾिसो 3 ॾींहंनि खां पोइ इहा खटाइण तैयार थी वई आहे। ॾाढी सुठी खुशबू अची रही आहे हिन मां। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो सिंधी बसर जी खटाइण पाणीअ वारी, ॾाढी टेस्टी आहे। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। अगर तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंद आयो हुजे त उनखे ज़रूर लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूर क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते भी ज़रूर फॉलो कजो। और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।